ये सूरत हाल आहे कंबर शदाद कोट ज़िले जी। हे कंहिं कुते खे धकु न आयो आहे। इहे मच्छर आहिनि जन खाधो अथसि जन रतु कढी अथसि अञा मच्छर वेठा अथसि। हाणे हिन सूरत हाल में माण्हू सां छा असरु हूंदो जेको जानवरनि सां आहे। हे मच्छरनि असरु कयो अथसि अञा वेठा अथसि मच्छर। हे मच्छर आहिनि। इहा सूरत हाल आहे हिते जानवरनि जी। त हिते इंसाननि सां छा असरु हूंदो त बि असांजी हुकूमतूं चवंदियूं त फुहारो कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि जो बि न करायो वेंदो। इहा सूरत हाल आहे जानवरनि जी। मच्छरनि जानवरनि सां असरु कयो आहे। शाबस त हिते जे इंसाननि खे जेके अहिड़ी ज़िंदगी असां गुज़ारियूं था हिन सारन वारी सूरत हाल में। उहा पहिरियों ई कई तमामु मच्छर आहिनि इहे मच्छर क्यों खाई जा